सही आहे असांजे वापडा वारनि जी असां ते महिरबानी आहे। असांजो शहर खैरपुर नाथन शाह जंहिंसां हुकूमत वारनि सदाईं माटेली माह वारो रवियो इख़्तियार कयो आहे। जॾहिं बि पाणी बलोचिस्तान मां इहो ठोड़ी बंद मां टुटंदो आहे उहो पाणी खणी असांजे खैरपुर में छॾींदा आहिनि। उन जे करे छा थियो जो 2010 में मुंहिंजी औताक आहे उहा ड्रही पई। उन ते मीटर हुयो 2010 खां वठी 2019 ताईं उहा ड्रथल हुई। अचे जो उन ते माना बिल ठोकियूं, केॾीमहिल 700 यूनिट, केॾीमहिल 800, केॾीमहिल 400, केॾीमहिल 300। वरी वञा वाको रड़ कयां, वरी ज़ीरो बि कॾहिं कॾहिं अचे, वरी माना जे न वञा न त वरी इहो सिलसिलो हलंदो रहियो। वरी 2022 जी ॿोॾाई, घर त उअं ई खंडर लॻा पिया आहिनि। वरी छा थियो जो उतां के थोरी घणी ठारायमि, वरी 22 वारी ॿोॾाई। 23 में ही आया, शायदि मुंहिंजे ख़्याल मई आहे या जून आहे। 23 जून ते ही आया, मूंखे चयूं तूं पैसा जमा करा। घणी बकाया तव्हां वटि ॾेखारियो? उन टाइम ते हुई को 3 लख या 3.25 लख हुई। मां चयो त पहिरीं ॻाल्हि त तव्हां मूंखे मीटर सिधो करे ॾियो, जेका तव्हां मूं ते डिडक्शन आई आहे उहा ख़तमु कयो, बाक़ी जेको मूं ॾे पैसा थियनि था उहे मां भरण लाइ तयारु आहियां। बहरहाल हुननि छा कयो जो मीटर बि लाहे विया, तारूं खणी विया, उहे 12 महीननि खां वठी मुंहिंजी औताक में बिजली कान्हे का। हाणे हुननि जो ज़ुल्म जी इंतिहा त ॾिसो त मूं ते FIR कराई अथनि हिन महीने में FIR कराई अथनि, ऐं उहो FIR में लिखियो अथनि त हिन ॾे 3,64,000 बकाया रहियल आहे। ज़ुल्म जी इंतिहा इहा आहे त हिन महीने में वरी 31,000 मूं ते डिडक्शन आणी। हाणे मुंहिंजो बिल कयो अथनि 3,95,000। जॾहिं तव्हांखे FIR बि कटी अथव त पोइ डिडक्शन हाणे जो कहिड़ो लाचार अथव? हींअर मतिलबु तव्हांजे उताक में बिजली या मीटर कोन्हे? 12 महीनो आहे त कुझु बि कोन्हे। इन जो भली असांजी कोरट सगोरिया जज साहब आहिनि, उन्हनि वटि महिल आया हूं, असांखे पूरो पूरो यकीन आहे त इहा कोरट सगोरिया असां सां पूरो इंसाफ़ कंदी। ऐं हिननि जी जेका बदमाशी आहे, ज़ालिमाणो रवियो अथनि, पाण खे ख़बर अथनि। घर घाट विया, ॿोॾियुनि में 2 दफ़ा ॿोॾाई, पाणीअ में घर लुड़ी विया, घर भॼी पिया। उन बावजूद बि हिननि खे पंहिंजे शहर वारनि ते, पंहिंजनि ते को बि तरस कोन्हे। एॾो बि ॾाढ ज़ुल्म चङो कोन्हे। भला तव्हां FIR बि कटराई आहे त पोइ 31,000 जो हणण जो इहो ॾंड हणण जो कहिड़ो लाचार हुओ? हाणे हिननि मूं ते केस कयो आहे, इनशा हिननि ते मां बि केस कंदुसि, छो जो हिननि कूड़ा बिल मूं ते जेके माना मड़िया आहिनि। औताक आहे मुंहिंजी, उन ते को एॾो लोड ई कोन्हे। हिकिड़ो पखो आहे, वधि में वधि बल्ब आहे, का AC कोन्हे, का फ्रिज कोन्हे, कुझु बि कोन्हे। FIR में कुझु अहिड़ा बि नाला आहिनि जेके बिजली सार्फिन फोत थी विया आहिनि काफ़ी साल अॻु में, उन्हनि जा बि नाला बिजली चोरी में बकाया में जेके आहिनि FIR में नाला अची विया आहिनि। इन जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदा? इहो त ॾिसनि, हाणे इहो त पाकिस्तान में इहो त कानून पुराणो आहे। अब तोखे कोरट रिहा कयो, चइबो मूंखे रिहा कयूं, चईसीं हिनखे जंहिंखे हाणे तव्हां रिहा कयो आहे इहो त 10 साल अॻु मरी वियो। उनखे जेके उनजा नाला त आहिनि न, पाण त मरी विया, पर नाला उन्हनि जे कागज़नि में लिखियल आहिनि। हाणे कोर्ट मां तव्हां पूरो उमीद आहियो इंसाफ़ थींदो? इनशा कोर्ट मां पूरो उमीद आहियां। मूंखे पूरो यकीन आहे, मूंसां जेका बि हिननि नाइंसाफ़ी कई आहे, नाइंसाफ़ी कई आहे, मूंखे ज़हनी परेशान कयो अथनि, उन जो मूंखे कोर्ट अज़ालो करे ॾींदी। ऐं इन्हनि खे मां त चवां थो त कोर्ट अहिड़ी सज़ा ॾे जो ही कंहिं बि ग़रीब ते रुपए जी बि डिडक्शन न हणनि। जेको मीटर ते माना बिल अचे थो उहो ई बिल मोकिलिनि। ही डिडक्शन हणी माण्हुनि खां